मौजूद हाँ मोरो जो नवां जतोई में सिंध जे नाले वारे मज़ामती इनकलाबी जमालियाती शाइर गदा हुसैन ख़ासकेली वटि जेको केतिरे ॾींहंनि खां बीमारी जे बिस्तरे ते आहे। संदसि खां पुछूं त हू हिन वक़्तु जी तबियत जेका आहे हुनजी कीअं आहे, कंहिं कंहिं हुनजी मदद कई आहे। मां साभियां जा सपना गदा सांढे अखियुनि में पिंबड़ियुनि जे सुयुनि साण ॾेई ट्रोपा ॿधी छॾियां। यानी समाजी तंज़ीमूं ऐं अदबी तंज़ीमूं जेके बि अहिड़े क़िस्म जूं जेके तंज़ीमूं जेके समाज में कमु कंदड़ हुजनि न, उहे उन्हनि खे मूं अॻु में चयो हो, हाणे बि चवां थो। वक़्तु जेको आहे सो गुज़रंदो थो वञे, वक़्तु सां असां बि हलण था हलूं जेतिरो हलियासीं। हिकिड़ो किताबु आहे मुनमो जो तरह पर नंढिड़ो छपियो हो 80-90 सुफ़ा जो, तकिड़ो पाकिस्तान एंड एक्शन इनकलाबी शाइरी मां कई त हाणे उहे शाइर मूंखे यादि कोन्हनि न, हीअ दिमाग़ ते जो अटैक छो आहे न, हा कुझु सिटूं इहे आहिनि त वासियो अकवाहोल हर कज़ाक जो मिटीअ जी महक ते पियो आहे मामरो मज़ाक जो अमुन जी भूं ते उन्हनि छटियो आहे बिज निफ़ाक़ जो हले थो हाण पाण खिते सिधो हुकुम वफ़ाक़ जो मुज़ाहमत जी मुहिम सां उकूबतुनि खे लत हणो ऐं ज़ोर थिए ठहियल ज़िले हुकूमतुनि खे लत हणो। पीरसनी वारी इन उमिरि में आहे ऐं केतिरनि ई बीमारियुनि में हू मुब्तला आहे। ख़ासि तौर ते जेको हींअर जेका हुन सां मुश्किलात पेश आयो आहे त हू दिलि जे बीमारीअ में वरितल आहे ऐं ताज़ो हुनखे दिमाग़ जो फाल्ज बि थियो आहे। त इन करे बिल्कुलु हींअर त तव्हां ॾिसंदो त साम्हूं हुनजे व्हील चेयर बि पई आहे, बिल्कुलु उथण वेहण खां सफ़ा हलाक आहे। सुठी माना सपोर्ट जी ज़रूरत आहे, खाधे पीते जी ज़रूरत आहे हुनखे, त जीअं हुनजी सिहत जेका आहे उहा ॿीहर रिकवर थी सघे। हड़ा वड़ा हुनजी सार कंहिं बि न लधी जेकॾहिं हू के मिसाल अहिड़ा इदारा आहिनि के मुखैर आहिनि हुनजी माली सहायता कनि। इनकलाबी ऐं सूफ़ी शाइर फ़क़ीर गदा हुसैन जेके बीमार जे बिस्तरे ते पिया आहिनि उन्हनि जी सार लहनि त असांजी महिरबानी थींदी। ज़ख़मत खाते वारनि जी कल्चर डिपार्टमेंट में उनजो हक़ बि आहे, जंहिंजो कुझु सिटूं आहिनि तव्हां जेके पेश कयूं था। मुर्की मथे ॾिठो तो तारनि में गुल टिड़ी पिया ठाहे गंगो ॾिनो तो वारनि में गुल टिड़ी पिया।